औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सैयदा बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो ज़िक्र। सैयदा फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी विलादत मुबारक जे वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक 35 साल हुई। यानी अम्मा साईं जी विलादत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत जे ऐलान खां 5 साल अॻु हुई। अल्लामा आमदी रियाज़ मुस्ताब में लिखियो आहे उहो कौल सही आहे। पोइ उन कौल मुताबिक़ हज़रत अली शेर ख़ुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी उम्र मुबारक सैयदा फ़ातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी उम्र खां 5 साल वधीक आहे। यानी हज़रत अली सैयदा बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा खां 5 साल उम्र में वॾो हो। ऐं अहिड़ी तरह सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा उम्मुल मोमिनीन बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां उम्र में वॾी हुई। सैयदा बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी विलादत बअसत नबूवत जे ऐलान खां 4 साल पोइ थी। अहिड़ी तरह इमाम ज़रकानी शरह मवाबिल लुदनह में लिखियो आहे हज़रत सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी वफ़ात रसूलुल्लाह जी ज़ाहिरी विसाल मुबारक खां 6 महीना पोइ थी। सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी वफ़ात सूमर जे शाम अंगेरे जी रात 3 या 19 रमज़ान शरीफ़ में थी। हिजरत जी 11 साल सैयदा साईं जी उम्र मुबारक 28 साल ऐं 7 महीना ऐं मवाबिल लुदनिया वारो बुज़ुर्ग फरमाए थो त अम्मा साईं जी उम्र मुबारक 29 साल हुई। उन्हनि सभिनी कौलनि मुवाफ़िक़ हज़रत सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा हुज़ूर जी हज़रत सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सभिनी न्याणियुनि में उम्र जे लिहाज़ सां नंढी हुई पर शान ऐं फ़ज़ीलत में सभ खां आला ऐं अफ़ज़ल आहे। जो क़ुरान मजीद में ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि यूतीहि मन यशाउ, वो अल्लाह ताला जो फ़ज़ल आहे जंहिंखे चाहे ॾे। हज़रत बीबी सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी मज़ार शरीफ़ जी जाइ में इख़्तिलाफ़ आहे। उन में 3 कौल आहिनि। हिकु कौल आहे त मज़ार शरीफ़ बकिया में हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब जी मक़बरे में आहे। नंबर 2 कौल अम्मा साईं जी मज़ार जन्नतुल बकी में उन जॻह ते आहे जिते मस्जिद फ़ातिमा चवनि था ऐं उन जो नालो बैतुल अहज़ान यानी ॾुखनि जो घरु। नंबर 3 कौल हीअ आहे त सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे घर में संदसि मज़ार शरीफ़ आहे ऐं उहो घरु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजरा शरीफ़ में दाख़िल थी वियो आहे ऐं उहो काठ जी ठहियल महराब अंदरि वाक़ई आहे ऐं उहो महराब हुजरे मुबारक जे पुठियां आहे। यानी सामी दरवाज़े जी तरफ़ अल्लामा तराबलसी इब्न जमा पंहिंजी किताब मनासिक में चयो त उहो कौल तमामु कौलनि में इज़हार ऐं सही आहे ऐं अल्लामा इब्न हमाम फ़तहुल क़दीर में लिखियो आहे त उहो कौल सही आहे। बुज़ुर्गनि जेका निशानी कई आहे या जेको पंहिंजी किताबनि में लिखियो आहे उन मां हिन वक़्तु उहा जाइ मुबारक हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े अतर में दाख़िल आहे। यानी सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी मज़ार शरीफ़ रोज़े रसूल में आहे। इहो हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र। अल्लाह साईं खे दुआ आहे असांखे हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा जो ज़िक्र ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वो आख़िर दवाना।